ब्रेकिंग न्यूज़ हमारे पहुंचाईंदासीं नाज़रीन। हुकूमती पॉलिसी हुई तो लॉन्ग मार्च के मुंह ॾियण लाइ मुक़रर अहलकारनि खे हथियार नाहिनि ॾिना। राणा सनाउल्ला लॉन्ग मार्च हथियारनि सां लैस आहे। इमरान खान ऐं ॿियनि तस्दीक कई आहे त घरू वज़ीर आज़म खे चवंदुसि त पंहिंजे बचाव लाइ अहलकारनि खे हथियार ॾियणु घुरिजनि। घरू वज़ीर जो चवणु आहे त फैसल वावडा खे नोटिस जो जवाब ॾियण खां सवाइ पार्टी मां नेकाली ॾिनी वई। घरू वज़ीर दावा सां चवनि था त फैसल वावडा इमरान खान जे चवण ते प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। हुकूमत पॉलिसी हुई त लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ मुक़रर अहलकारनि खे हथियार नाहिनि ॾियणा। इहो चवणु आहे राणा सनाउल्ला जो। राणा सनाउल्ला वधीक चयो त लॉन्ग मार्च हथियारनि सां लीस आहे। इमरान खान ऐं ॿियनि तस्दीक कई आहे। वज़ीर आज़म खे चवंदुसि त पंहिंजे बचाव लाइ अहलकारनि खे हथियार ॾियणु घुरिजनि। फैसल वावडा खे नोटिस जो जवाब ॾियण खां सवाइ पार्टी मां नेकाली ॾिनी वई। दावा सां चवां थो त फैसल वावडा इमरान खान जे चवण ते प्रेस कॉन्फ्रेंस कई। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। हुकूमती पॉलिसी हुई त लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ मुक़रर अहलकारनि खे हथियार नाहिनि ॾियणा। राणा सनाउल्ला पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त लॉन्ग मार्च हथियारनि सां लीस आहे। इमरान खान ऐं ॿियनि तस्दीक कई आहे। वज़ीर आज़म खे चवंदुसि त पंहिंजे बचाव लाइ अहलकारनि खे हथियार ॾियणु घुरिजनि। फैसल वावडा खे नोटिस जो जवाब ॾियण खां सवाइ पार्टी मां नेकाली ॾिनी वई। दावा सां चवां थो त फैसल वावडा इमरान खान जे चवण ते प्रेस कॉन्फ्रेंस कई। एक भेरो ॿीहर नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। हुकूमती पॉलिसी हुई त लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ मुक़रर अहलकारनि खे हथियार नाहिनि ॾियणा। राणा सनाउल्ला लॉन्ग मार्च हथियारनि लैस आहे। इमरान खान ऐं ॿियनि तस्दीक कई आहे। घरू वज़ीर आज़म खे चवंदुसि त पंहिंजे बचाव लाइ अहलकारनि खे हथियार ॾियणु घुरिजनि। घरू वज़ीर फैसल वावडा खे नोटिस जो जवाब ॾियण खां सवाइ पार्टी मां नेकाली ॾिनी वई। घरू वज़ीर दावा सां चवां थो त फैसल वावडा इमरान खान जे चवण ते प्रेस कॉन्फ्रेंस कई। चीफ जस्टिस अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। राणा सनाउल्ला हिकु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई। हुन प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त हुकूमती पॉलिसी हुई त लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ मुक़रर अहलकारनि खे हथियार नाहिनि ॾियणा। लॉन्ग मार्च हथियारनि सां लीस आहे। इमरान खान ऐं ॿियनि तस्दीक कई आहे। वज़ीर आज़म खे चवंदुसि त पंहिंजे बचाव लाइ अहलकारनि खे हथियार ॾियणु घुरिजनि। फैसल वावडा खे नोटिस जो जवाब ॾियण खां सवाइ पार्टी मां नेकाली ॾिनी वई। घरू वज़ीर पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त दावा सां चवां थो त फैसल वावडा इमरान खान जे चवण ते प्रेस कॉन्फ्रेंस कई।